नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त हंगू में पुलिस जी गाॾी वेझो धमाके में एसपी ऑपरेशनल समेत 3 एहलकार शहीद थी विया आहिनि। पुलिस अख़्तियारनि मूजिब दहशतगर्दनि पहिरियां हंगू जे गलमियान इलाइक़े में पुलिस चेक पोस्ट खे धमाकेदार मादे सां उड़ायो, जंहिं में को बि जानी या माली नुक़सान न थियो। पुलिस मूजिब धमाके खां पोइ जॾहिं एसपी ऑपरेशनल असद ज़ुबैर ॿियनि अहलकारनि सां गॾु वाक़े वारे हंधि वञी रहिया हुआ त दरबान वारे हंध ते पुलिस जी गाॾी खे धमाकेदार मवाद सां निशानो बणायो वियो। डीएसपी खानज़ेब महमद मूजिब धमाके में एसपी असद ज़ुबैर ऐं 2 पुलिस अहलकार शहीद थी विया, जॾहिं त 2 अहलकार ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। हंगू में पुलिस जी गाॾी वेझो धमाके में एसपी ऑपरेशनल समेत 3 एहलकार शहीद थी विया आहिनि। पुलिस अख़्तियारनि मूजिब दहशतगर्दनि पहिरियां हंगू जे गलमियाना इलाइक़े में पुलिस चेक पोस्ट के धमाकेदार मादे सां उड़ायो, जंहिं में को बि जानी या माली नुक़सान न थियो। पुलिस मूजिब धमाके खां पोइ जॾहिं एसपी ऑपरेशनल असद ज़ुबैर ॿियनि अहलकारनि सां गॾु वाक़े वारे हंधि वञी रहिया हुआ त दरबान वारे हंध ते पुलिस जी गाॾी खे धमाकेदार मवाद सां निशानो बणायो वियो। डीएसपी खानज़ेब महमद मूजिब धमाके में एसपी असद ज़ुबैर ऐं 2 पुलिस अहलकार शहीद थी विया, जॾहिं त 2 अहलकार पिणु ज़ख़्मी पिणु थिया आहिनि।